हजर पड़ी निचस बार होटल दे वञा पियो जेकी राश हुई तंहिंखां त बंदी तुर्की हिकिड़ो मौलवी हुयो मौलवी उतां जा वरी पटको ॿधंदा आहिनि गोल जीअं ताहिर कादरी पाईंदा आहिनि अहिड़े क़िस्म जो पटको पाईंदा आहिनि ऐं ॾाढी मौलवियुनि खे बसि ॿ आङुर टे आङुर ॿ आङुर कनि खे मिशन ते असां वटि जीअं माशाल्लाह सुवारियूं वॾियूं मौलवी पाइनि पंहिंजो कनि था त इहो खट रवाज आहे हा जेकी सिलसिले नक्शबंदी असां उते शेख महमूद अफंदी गुज़रे हाणे ताज़ो मादी करीब में वफ़ात करे वियो आहे उन जा मुरीद आहिनि या सिलसिलनि सां जेके वाबिस्ता आहिनि उन्हनि वटि ॾाढियूं आहिनि बाक़ी न त वॾा वॾा मुफ़्ती वॾा वॾा मौलवी ॾाढी बसी आहे ईअं ज़रूरु निशानी उन्हनि जी आहे त इहो पटको पाईंदा वरी हिकिड़ो ख़ासि जुब्बो अथनि उहो पाईंदा आहे इहा निशानी आदि मौलवी आहे मां हीअं वञा पियो आस्ते आस्ते त हीअं लंघियो तकिड़ो तकिड़ो मौलवी ईअं हलियो वियो सलाम न कयईं अॻियूं वरी हिकिड़े माण्हू सां बीठो मां जो आयुसि त मूं ॾाढे चयो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह मूंखे चिताए ॾिठई पोइ मूं चयोमांसि लिमाज़ा मां सलम त अलई तो मूंखे सलाम मूं चयो छो न कयो जॾहिं मुस्लमान हिकिड़े मुस्लमान खां गुज़रे थो ऐं जेको बीठो आहे उनखे गुज़रण वारो उनखे सलाम करे शरीयत जो हक़ु आहे तो मूंखे सलाम छो न कयो जी बसि त मूंखां पंहिंजो तव्हां मसरूफ़ हुयव मसरूफ़ मां कहिड़ो रस्तो ॾेई वञा पियो कहिड़ो मसरूफ़ हुयुसि बहरहाल मूं उनखे तंबीह कई त मुस्लमान खे गुज़रिजे त सलाम कजे इहो शरई हक़ु आहे ख़ैर पोइ मां हलियो वियुसि पंहिंजे होटल में हू जाॾे वियो पिए ताॾे वियो हलियो इहो फजर जो ईअं वाक़ियो थियो पोइ वरी बेपारी नमाज़ पढ़ी मां निकितुसि हीअं साईं जी मस्जिद आहे हीअं वरी पंहिंजो अॻियूं दरबार आहे मां मस्जिद मां निकिरी सलाम करणु वञा पियो हिकिड़े माण्हू अचे मूंखे सलाम कयो ऐं मूंखे बांह मूं हितां हथु विधई इलाही ख़ैर कजांइ केरु माण्हू आहे बांह में हथु विधई चयईं अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह बि चयईं त अॼु तव्हांजी मानी मूं सां गॾु खाइणी आहे मां हिनखे चिताए ॾिठो मूं न सुञातो पोइ मूंखे वठी वियो हिकिड़े होटल ते विहारियईं चई मां उहो साॻियो आहियां जेको सुबुह तव्हांखे सलाम न कयो हुयो ओॾी महिल वॾा जुबा कुबा पातल हुई मूं तोखे न सुञातो उहो साॻियो आई चई मूंखे ॾाढी शर्मसारी थी तव्हां जेॾी महिल मूंखे ॿुधायो ऐं तव्हां मूंखे टोकियो त मूं सलाम न कयो आहे मूंखे ॾाढी शर्मसारी थी सो मां ख़ासि आयो तव्हांजे लाइ हुयुसि त मां तव्हांखां माज़रत कयां हाणे मूंसां मानी खाधीसीं मूं उनखे हिकिड़ी हदीस पढ़ी ॿुधाई जो सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो असाबी अब्दुल्ला बिन सलाम जेको तौरात ज़बूर इंजील जो वॾो आलिम हो यहूदियुनि जो वॾो आलिम हुयो उहो चए थो जेॾी महिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिजरत करे मके मां मदीने शरीफ़ पहुता मूं इहा हदीस हुनखे पढ़ी ॿुधाई त साईं जन जेॾी महिल मदीने में पहुता त इंजफल नास इलाही माण्हू ईअं जोक दर जोक टोलनि जा टोला ड्रोड़ंदा वञनि पिया हुज़ूर जन जी ज़ियारत जे लाइ की मां बि उन्हनि माण्हुनि सां गॾिजी पियुसि त मां वञी ॾिसां त इहो जेको नबी आयो आहे केरु आहे कहिड़ी सूरत आहे कीअं छा थो चवे की मां माण्हुनि सां गॾिजी वियुसि जेॾी महिल मुंहिंजी पहिरीं नज़र रुखे मुस्तफ़ा ते पई त मुंहिंजी दिलि चयो त ही माण्हू कॾहिं बि कूड़ नथो ॻाल्हाए ही सचार चेहरो आहे हुज़ूर जे चेहरे खे ॾिसण सां मुंहिंजी दिलि मूं इहो आवाज़ु निकितो पोइ चई जीअं माण्हू
मुतवजे थिया त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेका पहिरीं तकरीर कई अहले मदीना खे, पहिरियों ख़िताब जेको मदीने वारनि वटि साईं जन कयो, ऐं उहा पहिरीं तालीम हुई जेका अहले मदीना खे हुज़ूर जन ॾिनी थी। कहिड़ी? साईं जन फरमायो त या अय्युहन्नास अफ़्शु सलाम, ए इंसानो सलाम आम कयो। वाक़ुफ़ हुजे नावाक़ुफ़ हुजे, नंढो हुजे वॾो हुजे, मुस्लमान जेको ॾिसो हुनखे छा कयो? सलाम आम कयो। इन में आर न कयो, उज़ुर न कयो, पर सलाम आम कयो। इहो पहिरियों हुकुम हुयो मदीने वारे साईं। या अय्युहन्नास अफ़्शु सलाम, सलाम आम कयो। वसिलुल अरहाम, माइटियूं ॻंढियो, बिरादरियूं जोड़ियो। ताल्लुक जेकी आहिनि न उन्हनि खे छिनो न, ताल्लुक टोड़ियो न, ताल्लुक जोड़ियो। रिश्तेदारनि खां हू तव्हांखो छिननि था, उन्हनि सां ॻंढियो। ॿी इहा ॻाल्हि। ऐं टीं ॻाल्हि मदीने वारे साईं फरमायो त सल्लू बिल्लैल वन्नास नियाम, जॾहिं माण्हू सुता पिया हुजनि तव्हां उथी निमाज़ पढ़ो, यानी माण्हुनि खे मानी खारायो, फयाज़ बणिजो, तव्हां दस्तरखान खुलियल रखो, दिलि जा सखी बणिजो, माण्हुनि खे मानी खारायो। तदखुलुल जन्नत बिसलाम, तव्हां सलामती सां जन्नत में दाख़िल थी। सुभान अल्लाह। यानी साईं जन फरमाया पहिरियों सलाम आम कयो, ॿियो माइटियूं ॻंढियो, टियों माण्हुनि खे मानी खारायो, चौथों रात जी निमाज़ पढ़ो। ये 4 कम तव्हां कयो, सलामती सां जन्नत में दाख़िल थी। पोइ उन तुर्की खे मूं इहा हदीस पढ़ी ॿुधाई, मूं चयो ॾिस असांजे नबी छा असांखे हुकुम ॾिनो आहे। जो मां ॾाढो शर्मसार आहियां जो मूं तव्हांखे सलाम न कयो। मां हाणे वाइदो थो कयां त सभिनी मूंखे मानी वानी खाराई, ॾाढी कचहरी कई थी। मां क़ुर जो हाफ़िज़ आहियां, मुंहिंजो हिकिड़ो पुटु हाफ़िज़ आहे, ॿियो पुटु क़ुर जो हाफ़िज़ आहे, मुंहिंजी हिकिड़ी न्याणी हाफ़िज़ आहे, ॿी न्याणी मुंहिंजी हाफ़िज़ आहे, मुंहिंजो भाउ क़ुर जो हाफ़िज़ आहे। मां चयो माशा अल्लाह, वॾो ख़ुशि नसीब आई, अलाह तौफ़ीक़ ॾींदी सुवारी बि रखंदे। सो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहा तालीम ॾिनी आहे त सलाम आम कयो। वाक़ुफ़ हुजे नावाक़ुफ़ हुजे, जंहिं मुस्लमान ते तव्हांजी नज़र पए उनखे सलाम कयो। ऐं जंहिं घर में सलाम आम थिए उन घर में ख़ैर बरकत नाज़िल थिए, उन घर जूं नहूसतूं ख़तमु थी वेंदियूं। घर में अणबणत आहे, रोज़ी में बरकत कोन्हे, तंग दस्ती आहे, परेशानी आहे, ज़ाल जो मुंहुं पंहिंजो, मुड़ुस जो मुंहुं पंहिंजो, घर में झेड़ो झगड़ो लॻो पियो आहे। सलाम आम कयो त घर खीर खंड थी वेंदो, तव्हांजो घर ॼणो मलीर बणिजी वेंदो, कुदूरतूं ख़तमु थी वेंदियूं। सलाम में इहो पावर अथव, सलाम में अलाह ताला इहा तासीर रखी आहे जो तव्हांजे दिलनि में मुहबत पैदा थींदी, तव्हांजूं कुदूरतूं कुल्फ़तूं निकिरंदियूं, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में अलाह ताला बरकतूं नाज़िल फरमाईंदो। अल्लाह ताला शल असांखे तौफ़ीक़ ॾिए, मदीने वारे साईं जे तरीक़े ते हलण जी सादत नसीब।